त बाबा इहो जेको 25 मुतालबो आहे पहिरीं असांखे उहो खपे 24 वो हाणे मुतालबा आऊं रजिस्टर तो आहे कि ॾिसो पोइ बाक़ी मुतालबा वो पूरो कंदो मूंखे पोइ मसलो वरी हवाले सभु ऑर्डर वापसि करे थो वञा पोइ तव्हां पाण ॿुधायो छा था हिन 54 ॾींहंनि जी जिदोजहद जो नतीजो इहो आहे तव्हां हिकिड़े शख़्स जे पोयां असांजे सॼे हुजूम सां बार्गेनिंग कया आहे बार्गेनिंग ॻाल्हि ई कान्हे मैडम तव्हां कल्ह मतिलबु कयो तव्हांजी ॻाल्हि सां बीठो तव्हांजे नाले ते बीठा उहो माण्हू वठे थो ऐं कीअं तव्हां तव्हां पाण नाला ॾिना असां नालो खणी न आया आहियूं असांखे चओ असां तव्हांखे हिन महिल चऊं था इमामुद्दीन खोसे साहिब जो ऑर्डर कढो 10 ॾींहं विया रे आउं कंहिं न्यूट्रल माण्हू जो ऑर्डर कढी थो सघां डिक्टेशन कोन वठंदुसि इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां ऐं ठीकु आहे तव्हांखे हिकिड़ो पसंदि आहे ऐं ॿिए खे माण्हू जो ऑर्डर कढां थो रजिस्ट्रार जो उनखे फ़िलहालु हिनखे मोकल ते थो मोकिलियां तव्हां बसि बाक़ी मसइला सिंडिकेट मां रजिस्ट्रार जो मोकल में वेंदो उनखे सिंडिकेट अॻे बि असां चार्ज असाइन थियल आहे उहो रजिस्ट्रार अपॉइंट थियल थोड़ी आहे जेको असाइन थियल आहे उहो मोकल ते थोड़ी वेंदो आहे रिलीफ थींदो आहे पंहिंजे चार्ज जेके सिंडिकेट सर रखी वई आहे इहा बि जेकी उन में सभु मसइला रखिया विया आहिनि हाणे गैस बिजली बैटरी उहे बि जेके नेगेटिव फैसला सभु कैंसिल न इहा सिंडिकेट वारी उहा पोइ त कयो तव्हांजे बिजलीअ जो कैंसिल करे छॾियो इनजो पगार में कोन मिलंदो सभु जेके असां वटायूं सिंडिकेट पंहिंजी पोइ त कयो या इहा सिंडिकेट तव्हां कुझु टाइम पोइ ते कयो सिंडिकेट मैडम सिंडिकेट जे मेंबर जे हुन सर ते उन्हनि खे तव्हां गुज़ारिश करे सघो था त इहा सिंडिकेट पोइ ते कयो बाक़ी ज़ाहिरी आहे मसइला जेके आहिनि जिन्हनि मसइला आहिनि उहो कयो रजिस्ट्रार ते तव्हां गौर कयो विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk